नाज़रीन हाणे आवां खे आगाह कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास जे 17 नुकाती एजेंडा जारी थी वई आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि थींदो। इजलास में मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरतहाल समेत अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। सियालकोट साने बाबति इजलास खे ब्रीफिंग पिणु ॾिनी वेंदी। आगाह कई विया के इजलास बाबति वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास जी 17 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि थींदो। इजलास में मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरतहाल समेत अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। सियालकोट साने बाबति इजलास खे ब्रीफिंग पिणु ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास जी 17 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि थींदो। इजलास में मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरतहाल समेत अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। सियालकोट साने बाबति इजलास खे ब्रीफिंग पिणु ॾिनी वेंदी। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर ज़ारन खां। जी नज़ीर आगाह कजो। जी बिल्कुल, वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास कुछ ही देर खां पोइ वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मजमूई तौर ते 17 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो। पर अॼु जेकी वफ़ाक़ी काबीना जे इजलास में जेको अहम निक़्ते ते गौर वीचार कयो वेंदो उहो सियालकोट साने जेको गुज़िरियल 3 ॾींहं पहिरीं जेको अफ़सोसनाक खानो थियो उन हवाले सां ख़ासि तौर ते वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद अहमद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ब्रीफिंग ॾिनो ऐं वज़ीर आज़म तरफ़ां जेको आहे सो गुज़िरियल ॾींहुं बि जेको आहे सो इन हवाले सां वज़ीर आज़म हाउस में इजलास तलब कयो वियो हो ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां सख़्ती सां इहे हिदायत कयूं वियूं त सियालकोट साने में जेके बि जवाबदार मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जंहिं बैदि वज़ीर दाख़िला शेख रशीद अहमद अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान खे वफ़ाक़ी काबीना जे इजलास में सियालकोट साने जे हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग ॾिनो ऐं जेके हिन वक़्त ताईं जेके गिरफ़्तार कया विया आहिनि या जिन जे अञा वधीक जवाबदारनि जे गिरफ़्तारी लाइ जेके छापा हया पिया आहिनि उन हवाले सां तफ़सीली रिपोर्ट अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान खे। ठीकु आहे, वॾी महिरबानी नज़ीर ज़ारन आगाह करण जे लाइ।